हाणे मां साईं रज़ा दर सां दरख़्वास्त कंदुसि जेको साहिब किताब आहे हू पंहिंजे ख़्यालनि जे साईं रज़ा। एक सवाल है जी चंद में असांजी मुर्शिद जी तस्वीर आई है उहा ॾेखारी न कोशिश करना थी बाकी वो आवाज नसीब जेलिस को बहुत साइंस जो मौजूद है नसीब जी इतने वरी नसीब कम जो से साइंस कम को दी असल में हाणे गाल ये है वो सिंधी में चवंदा आहिनि जिते वण न हूंदो आहे त कांडे रोप दरख़्त तो हाणे आउं इहो साहिब किताब छा करे बहरहाल ॻाल्हि इहा मूं किथे पढ़ियो हींअर फेसबुक ते कि माण्हू लिखियो त किताब लिखण वारे खां तावीज़ लिखण वारो वधीक किताब लिखण वारे खां तावीज़ लिखण वारो वधीक सो इहो आहे साईं बिल्कुलु पंहिंजो थोरो मुआशिरो ॿिए पासे हले थो मूं इहा तालीम जी पोस्ट कई त कंहिं बि मुआशिरे में जो बाशऊर जेको तबिको हूंदो आहे असल में अक़लियत उहो हूंदो आहे छो त बाक़ी माण्हुनि सां हुनजा ख़्याल कोन मिलंदा आहिनि जेको बाशऊर तबिको हूंदो आहे असुल अक़लियत हुनखे चइबो आहे पाण वटि अक़लियत ॿी आहे उहा अक़लियत कोन्हे हुनखे असीं अक़लियत नथा मञूं अक़लियत उहा आहे जेको बाशऊर तबिको हूंदो आहे उहो ई अक़लियत हूंदो छो त उहो थोरा ई हूंदा हुनजा ख़्याल ॿियनि सां कोन मिलंदा आहिनि हुनखे मुआशिरो क़बूल कोन कंदो आहे त ही हिकिड़ो असीं जॾहिं हॉस्टल में रहंदासीं पढ़ंदासीं पोइ हुते मूंखे सुवाल करण जी आदत हूंदी पढ़ण किताब तॾहिं पढ़ंदो पोइ हरकत ॾींदुसि जाम स्कूल हॉस्टल में हरकतूं कंदासीं अक्सर साईं माना थोरी सफ़ा छुटी कंदो हिकिड़े ॾींहुं साईं खे शिकायत मिली त रज़ा वटि रेडियो आहे हॉस्टल में ऐं उहो जेको लिकाए ॿुधे रेडियो हलाओ कोन साईं कोशिशि में त रेडियो पकड़िजे हिकिड़े ॾींहुं साईं छापो हयो त हाणे असां रेडियो में ख़त लिखंदा हुआसीं साईं मकन शहर जी प्रोग्राम में ऐं पंहिंजो नालो ॿुधण लाइ आता हूंदा हुआसीं त असांजो नालो रेडियो ते अचे हाणे हॉस्टल में टाइम हो स्टडी टाइम 6 7 8 बजे पोइ छा कंदासीं रेडियो खणी वञी वॉशरूम में आवाज़ घटि करे पंहिंजो नालो ॿुधंदासीं ईअं हूंदो आहे हिकिड़े ॾींहुं साईं जेको छापो हुयो हॉस्टल में त मुंहिंजी जेको अलमारी मां रेडियो निकितो जेको कबट वारी दीवार में लॻल रेडियो निकितो पर रेडियो ते किताब निकिता साईं जो ही किताब कंहिंजा आहिनि मुंहिंजे साईं कढी हिकिड़ो किताब ॾिठा माना आउं ईअं तयारु हुउसि त माना हाणे साईं जाम मूंखे माना कुटींदो हिकिड़ो ॿ चकर अॻे कुटी चुको आहे हिन ॻाल्हियुनि खां वरी कुटी पर साईं जेको आहे किताब ॾिसी ऐं मूंखे चई तूं ऑफिस में अच मुंहिंजी में हुउसि ऑफिस में पोइ उते मूंखे जाम एप्रिशिएट कई मूंखे चई तूं हिन पूरे हॉस्टल में वाइल छोकिरो जंहिं वटि मूं किताब ॾिठा ऐं इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी ऐं हाणे महिरबानी करे हरकतूं छॾे ॾे ऐं जेको सवलो सिधो पोइ ईअं माना पोइ साईं खां मूं पुछियो जेको असीं पढ़ूं था जेको स्कूल में क्लास में रोज़ाना जेको असीं सब्जेक्ट में पढ़ूं था जेको असांखे पढ़ायो था इहो सभु असीं हिकिड़े फेर कापी ते रफ कापी ते लिखंदा आहियूं पोइ वरी फेर कंदा आहियूं पोइ उन मां असांखे साल ते पेपर ॾियणो हूंदो आहे त इहो एतिरो मवाद यादि कीअं कजे एतिरो मवाद कीअं यादि रखिजे जो साम्हूं असीं उहो पेपर ॾेई सघूं की बाबा हिन जो आसान तरीक़ो आहे हिन जो आसान तरीक़ो तव्हां जेका शइ सिखो था उहा ॿियनि खे सेखारियो ॿियनि सां शेयर कयो हुन सां तव्हांखे उहा कॾहिं बि विसरंदी कोन हमेशह लाइ तव्हांजे माइंड में अची त तव्हांखे कॾहिं कोन विसरंदी यादि करण जो इहो तरीक़ो आहे रटो लॻाइण ॿी शइ आहे ऐं सिखण जो तरीक़ो हिकिड़ो सभ खां बेस्ट इहो आहे मूं हुन ते अॼु ताईं अमल कयो हाणे किताब इहो आहे त हीअ किताब जेको मूं लिखियो नंढड़ा हिन में मज़मून आहिनि जेके मुख़्तलिफ़ अख़बारुनि रिसालनि में छपिया हुआ ईअं सम्झो त हीअ जेके दोस्त मूंखां सुवाल कंदा हुआ हीअ उन्हनि सुवालनि जो जवाबु आहे जेके फेसबुक ते राब्तो कंदा हुआ व्हाट्सएप ते राब्तो कंदा हुआ साईं नेबोला छा आहे साईं ब्लैक होल छा आहे पोइ आउं जहिड़ी मालूमात हूंदी हुई उहा उन्हनि खे हाल सारो उन्हनि सां चेट कंदो हुउसि उन्हनि खे ॾींदो हीअ उन ईअं सम्झो उन मज़ा ई हिकिड़ो माना थियल मूं हिकिड़ो जीअं माना हिकिड़ो माण्हू हूंदो न हिकिड़ो मोबाइल हलाईंदा आहिनि पोइ वीडियो ॾिसंदा पिया स्किप कंदा वेंदा पिया ॾिसंदा बसि वात पटियो पियो हूंदो माना हीअं वेठा कंदा उहा जा फुज़ूल वीडियो वेठा ॾिसंदा बसि ठीकु आहे टाइम गुज़ारणो हिकिड़ो माण्हू मोबाइल उहो बि हलाए थो जेको पासे में रजिस्टर ऐं कापी पेन रखियो जेको हुतां सिखे थो उनखे नोट करे थो उनखे उहो नोट करे थो उन मां फ़ाइदो हासिल करण जी कोशिशि करे थो हू मोबाइल जो जेको मुस्बित पासो आहे जेको पॉज़िटिव पासो आहे उनखे हू फॉलो करे थो उन मां फ़ाइदो खणे थो बजाए हेॾां होॾां वञण खे त हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि पोइ उन वञा मूं उन में हिकिड़ो रजिस्टर रखियो उन में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मथे नाला लिखी छॾिया पोइ जेका मालूमात आउं पढ़ंदो हुउसि त उहो रजिस्टर पासे में पियो हूंदो आहे बेड ते त उहो उन में उहो मालूमात लिखी छॾियो ईअं मालूमात गॾु थी
ऐं उहा गॾु थी जॾहिं उहो असांजे सरदार वांगुरु दोस्त वेझो हुनखे ख़बर पई त हुन चयो त इहो छपरा ई मुख़्तलिफ़ अख़बार में मिसालनि में हुन खां पोइ साईं चयो त हाणे हिनखे किताब छॾो मुंहिंजो हाणे एतिरो त मवाद ई कोन्हे नंढिड़ो की बाबा जहिड़ो बि पाण त हाल कोन्हे जहिड़ो हाल आहे हुन हिसाब सां जीअं तव्हां ॿुधायो ॿारहं में वेठा आहियूं त पोइ कॾहिं अटे में परेशान मां हिकु शइ किरां त जेको आहे हिते हर शइ नथी मिले न त पोइ ईअं जेको आहे उहो मूं लिखिया पोइ उनखे जेको आहे आहिस्ते आहिस्ते थी उहे नंढी किताब हाणे हिन में इहो आहे कि जेको शुरूआत आहे जेको बिगेनर आहे जेको फर्कियात या हिन बारे में जेको ॼाण हासिल करणु माण्हू चाहे त उनजी बुनियादी ज़रूरत खे पूरो कंदो हीअ किताब इहो पूरो कंदो इन में जेके थोरा थोरा मौज़ू आहिनि जेके मशहूरु या वेझियूं शयूं आहिनि उहो सभु तक़रीबन हुननि ते लिखियो आहे घणो डीप में कोन विया आहियूं ठीकु आहे ऐं लफ़्ज़ कोशिशि कई आहे त आसान ऐं पंहिंजी ॿोली जा निच रखणु इहो हिकिड़ो ॾियणु पए त जीअं माना जेको आहे असां ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ हरू भरू शामिलु न कयूं जेकॾहिं तव्हांखे ॿी ॿोली ॻाल्हाइणी भले ॻाल्हायो ॿोलियूं सभु हलियूं आहिनि इंसाननि जूं पर पंहिंजी ॿोली में पंहिंजा लफ़्ज़ लिखो त वधीक बहितर आहे त मूं इहो लिखण जी कोशिशि कई आहे अञा हिकिड़ो ॿियो लिखां पियो हिन खां पोइ ऐं किताब जेको आहे मज़मून लिखंदो वञा पियो सिलसिलो हले पियो किताब अची वेंदो तर्जुमे करण जो मथां खां हुकुम थियो असांजे वारनि जो हिकिड़ो तर्जुमो कर जेके किताब आहिनि मशहूरु जेके फर्कियात ते जे उर्दू वारनि तर्जुमा कया आहिनि या ॿियनि ॿोलियुनि वारनि कया आहिनि त तूं सिंधी में कर इहो जेको हीउ कल्ह जॾहिं मूं हिकिड़ो सफ़र शुरू कयो जॾहिं मूंखे इहो ख़्यालु आयो मूं हिकिड़ो जॾहिं शुरू में मूं हिकिड़ी दूरबीन हुई पोइ दूरबीन हुई उन दूरबीन तव्हां आसमान खे ॾिसंदो त ज़ाहिर हूअं जेके तारा घटि नज़र ईंदा दूरबीन सां अञा थोरा वधीक नज़र ईंदा चिटा नज़र ईंदा त उन में कुझु अजीब अजीब शयूं नज़र ईंदियूं हुयूं कुझु चिटा आहे उहो त उन ते सोचणु शुरू कयो हालांकि दूरबीन मूं त वरिती कान झाक जे लाइ शौक़ु आहे ठीकु आहे उन खां पोइ हुन ते सोचणु शुरू कयो सम्झ में का शइ कोन्हे मथां हिकिड़े ॾींहुं मूंखे हिकिड़ो नंढिड़ो किताबु मिलियो बियॉन्ड द सोलर सिस्टम डॉक्टर बिरथा मोर्स पार्कर जो लिखियलु आहे नंढिड़ो हिकिड़ो किताबु आहे ॿारनि जी ज़रूरत आहे उहो कंहिं माण्हू उर्दू में तर्जुमो कयो उहो मूंखे कंहिं दोस्त उन मूंखे सभिनी सुवालनि जो जवाबु ॾिनो उन मूंखे सभु कुझु ॿुधायो आसमान जो तारुफ़ फ़ासिला ही एस्ट्रोनॉमिकल यूनिट नूरी साल हे उहो सभु हुन ॿुधायो पोइ हिकिड़ो चकर त पढ़ी वियुसि ॿियो चकर पढ़ियुमि टियों चकर पर पोइ हुन मां मूं नोट्स करणु शुरू कया पर ईअं थी उन किताब मूंखे वॾो फ़ाइदो ॾिनो उन जा मूं कुझु टुकड़ा हिन किताब में विधा आहिनि तर्जुमो करे त पोइ ईअं जेको आहे उहो शौक़ु वधंदो रहियो पोइ जॾहिं मूं पहिरीं टेलीस्कोप ठाही तव्हां यकीन करियो त हीउ जेको चश्मो पाण पायूं था इन जो हिकिड़ो शीशो वठी आयो 200 नंबर जो ऐं जेका इहा पंहिंजी खुर्दगिनी हूंदी आहे माइक्रोस्कोप इन जो हिकिड़ो आई पीस हूंदो आहे माइक्रोस्कोपिक आई पीस चवंदा आहियूं उहो वठी आयसि ऐं PVC पाइप वठी आयसि उतां खां मूं शुरूआत कई ऐं मुंहिंजा घर वारा ई मूं तां खिलण भई तूं छा थो करी रांदीका थो ठाहीं छा थो करी हाणे हीउ कहिड़ो शौक़ जी ॿार वठी घर में केतिरो करी हिनखे कटे कटे पोइ घर वारी ने टपर कढी ॿाहिरि ॾिना हिते न कर इहो हिते सफ़ाई कोन्हे थी वञी ॿाहिरि कर पोइ वरी ॿाहिरि पुठी करे असांजी हुते माना इहो पंहिंजो कमु शुरू कयो तो मूंखे ख़बर कोन्हे कोई एतिरो माना थींदो पोइ उहा शइ दोस्तनि जे चवण ते मां सोशल मीडिया ते आंदी उतां खां दोस्तनि मूंखे अपनी जीअं हाणे हीउ प्रोग्राम थियो आहे हाणे इहो साईं हमेशह जहिड़नि दोस्तनि जी महिरबानी जिन ॿियो दफ़ो मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई कई इहे दोस्त ई आहिनि जेके असां जहिड़नि खे अॻिते वधाइनि था न त असां हाणे किथे अॻिते वधूं इहा हिननि जी महिरबानी पाण जहिड़ींदड़ माण्हू आहिनि पाण भाषाई माण्हू आहिनि त उहो उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हे हथु कनि था ऐं पोइ उन्हनि खे अॻिते करण जी कोशिशि कनि था इहो कमु सॼो हिननि जो आहे हीउ कनि था न त हाणे आउं त ॻोठु वेठो हुजां अॼु घणा दोस्त अहिड़ा आहिनि जिन सां पंहिंजी मुलाक़ात ई कोन थी आहे हीउ साईं जे करे थी त ईअं जेको आहे हिकिड़ो किताबु ईअं अची थो वञे तो ॻाल्हि इहा आहे त जीअं साईं सिकंदर साहब ॿुधायो सवेर क़दुर जी ॻाल्हि क़दुरु त साईं हाणे हिते त थियणु ॾाढो मुश्किल आहे हिते त कोन थींदो हिते हुननि जे लाइ कुझु ॿियो थियणो पवंदो उहो असां थिबो कोन क़दुरु कोन असां क़दुरु थींदो साईं जॾहिं थिए असांखे पंहिंजा रवैया मटाइणा पवंदा हा थी सघे थो इहो हुजे अच्छा ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न जेको आहे हाणे जीअं मिसाल हिकिड़ो साइंस जो इदारो आहे पाकिस्तान जो जेकी जीअं स्पार्को हिकिड़ो पंहिंजे पाकिस्तान जी हिकिड़ी स्पेस एजेंसी आहे इसरो खां अॻु जी ठहियल आहे इसरो पोइ ठही आहे इंडिया जी हीअ अॻु जी ठहियल आहे पर अॼु तो हुननि कमु कहिड़ो कयो आहे ज़ाहिर आहे हुननि को बि कमु कोन कयो आहे कहिड़ो हुननि जी बजट हुननि खे मिले थी हुननि कमु को बि कोन कयो आहे को बि कमु न कयो आहे त ज़ाहिर आहे हू कीअं चाहींदा त मूं जहिड़े माण्हुनि खे उते कनि त ख़बर पए त हिन ॻोठ जे हिकिड़े माण्हूअ पढ़ियल बि एतिरो न आहे एतिरो घणो पढ़ियल बि न आहे उन माण्हूअ हीउ एतिरो कमु करे ॾेखारियो इहो कमु त असांखे करणु खपंदो हाणे पंहिंजे मुंहं ते भुंडो कीअं ॾियनि ज़ाहिर आहे हू कोन कंदा
इहे मसला आहे जीअं मिसाल आहे हिकिड़ो अॻिते वधण जो जीअं फंडिंग आहे या को गवर्नमेंट जी सपोर्ट आहे उन जे लाइ साईं उन पार्टी जो हिसो थियणु ज़रूरी आहे जेको असां खां थिबो कोन छो त असां मफ़ाद परस्त आहियूं कोन न को असांखे पंहिंजो मफ़ाद अज़ीज़ असांखे क़ौमी मफ़ाद अज़ीज़ बसि उन जे लाइ चाहे बुख ते लिखंदे हुजूं हूंदासीं उन्हनि दोस्तनि सां गॾु अहिड़ा दोस्त त ॻाल्हि इहा आहे त मसइलो इहो आहे त जेको आहे किताब लिखणु थोरो ॾुखियो बि लॻे थो पर जेकॾहिं तव्हां कोशिशि करियो त किताब लिखजी बि सघे थो को मसइलो कोन्हे थोरो तरीक़ेकार हर माण्हू जो पंहिंजो हूंदो आहे जीअं मूं मांगे पंहिंजो तरीक़ेकार ॿुधायो ईअं मालूमात गॾु करणु ऐं लिखणु इहो थी सघे थो तर्जुमो करियो लिखो पढ़ो दोस्तनि खे औलाद खे पंहिंजे खे ॿारनि खे उनखे साइंस हीअ सदी साइंस जी सदी आहे हीअ सदी साइंस जी सदी आहे हिन सदीअ में जेको कुझु थियो आहे तव्हांजे साम्हूं आहे अॼु उहे शयूं तव्हांजे हथनि में हीअ तव्हांजे हथनि में पियूं आहिनि इहे शयूं पंहिंजे वॾनि कोन ॾिठियूं हुयूं अॼु इहे शयूं इहे अञा वधंदड़ आहिनि अञा इलाही घणो कुझु थियणो आहे असां वटि जीअं साईं ॿुधायो अदब जूं ॿियूं शयूं सभु सुठियूं शाइरी सुठी तारीख़ नाविल कहाणियूं तासुरात सभु सुठा इन में को शक कोन्हे पर असांखे हिन वक़्तु ज़रूरत साइंस जी मालूमात जी आहे दुनिया सां जेकॾहिं हलणो आहे त असांखे साइंसी हिसाब सां हलणो पवंदो ऐं उन हिसाब सां असांखे क़दम खणणा पवंदा असांखे ही मैदान ख़ाली कोन्हे छॾिणो ॿियनि मैदाननि में असीं भले अॻिते वञूं ही मैदान असांजो सफ़ा ख़ाली हुजे ऐं को असांखे चए त बाबा तव्हां फलाणी शइ त ॼाणो ई कोन हीअ त सभु ॼाणो था पर हू त ॼाणो ई कोन जेका वक़्त जी ज़रूरत आहे असांखे वक़्त जी ज़रूरत ही आहे हाणे प्रोग्राम इहो आहे अॼु तव्हांखे हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधायां त मूं हेसि ताईं पंहिंजे हाल सारो कम खे छिकियो आहे हेसि ताईं पुॼायो हाणे मां 5-8 टेलीस्कोप ठाहियूं आहिनि जेके सिंध में मुख़्तलिफ़ इदारनि में पयूं आहिनि माण्हू वठी विया इदारनि वारा उन्हनि वटि पयूं आहिनि जहिड़ियूं मूं वटि पयूं आहिनि जहिड़ियूं हुते पयूं आहिनि ॻाल्हि साॻी आहे ऐं वॾियूं वॾियूं मूं वटि घर बचियूं आहिनि बाक़ी सभु वयूं त उहो हुते कमु ॾियनि पियूं सुठी ॻाल्हि आहे का घोटकी में वई आहे का कराची का हैदराबाद त हाणे प्रोग्राम इहो ठाहियो अथमि त पंहिंजे ॻुठ में हिकिड़ी जीअं साईं सर ॿुधायो इदारो ठाहे पियो उनजी ॻाल्हि ॿुधायां इंडस स्पेस ऑब्जर्वेटरी जे नाले सां पंहिंजे ॻुठ में हिकिड़ो मर्कज़ ठाहिण जी कोशिशि में लॻल आहियूं जंहिंजो कुझु बुनियादु रखियो अथमि कमु शुरू कयो अथमि जंहिंजूं घुरबल शयूं काफ़ी ऐं गॾु बि करे वियो आहियां उहो हिकिड़ो अहिड़ो ठाहिणु चाहियां थो जंहिंमें इहा सहूलियत हूंदी त केर बि माण्हू जेकॾहिं आसमान जो मुशाहिदो करण जो शौक़ीन हुजे ऐं इन ते कमु करणु चाहे मुस्तक़बिल में अॻिते हली असांजे नसलनि में अॻिते त उहो उते अची रहे उनखे खाधो पीतो राज सभु कुझु मिलंदो कुदरती माहौल में लाइट पोल्यूशन खां परे ॿाराड़ी में जिते छो टेलीस्कोप या हिन मुशाहिदे जे लाइ ऊंदाहि खपे थी रोशनी न खपे रोशनी हूंदी त इहा टेलीस्कोप जेको आहे न सुठो कमु न कंदी त उहो जेको आहे उते उहो टेलीस्कोप रखियल हुजनि उते किताब रखियल हुजनि उते कंप्यूटर रखियल हुजनि उते इवन उन माण्हूअ खे पेन पनो बि गॾु आणणो न पए उहो बि उते हुजे राइश खाधो पीतो वॉशरूम सोलर सिस्टम लॻल हुजे सभु कुझु हुजे पार्क लॉन वग़ैरह सभु कुझु इहो हिकिड़ो नंढिड़ो मुंहिंजो ख़्वाबु आहे इहो ठाहिणु चाहियां थो सिंध में इहा शायदि पहिरीं शइ थिए ऐं कोशिशि करियां थो पंहिंजे हणा कोशिशि करे इहा शइ ठाहियां उन में को लाइब्रेरी ॾिठी आहे उते पोइ हुन में उहो को फुड़ी फुड़ी कला उते घणो कमु थी वेंदो पर इहो इदारो ज़रूरी आहे जेकॾहिं असांजे यूनिवर्सिटी जो नौजवान आहे को हुनखे को अहिड़ो टास्क मिलियल आहे फल्कियात ते या के एस्ट्रोनॉमी जे कम ते या कहिड़े मौज़ू ते त हुनखे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे हिते अची सभु कुझु करे सघे थो उते अची तव्हां पंहिंजे मोबाइल सां पंहिंजे कैमरा सां रिकॉर्डिंगूं करे सघो था टेलीस्कोप जे ज़रिए टेलीस्कोप मौजूदु आहिनि उते ऑटो माउंटर टेलीस्कोप रखंदासीं किताब कंप्यूटर सभु कुझु हूंदा पहिरीं जॾहिं मूं कमु शुरू कयो तॾहिं माना हिकिड़ो ईअं शुरूआत हुई अॼु उहो कमु जाम अॻिते थी चुको अॼु मुंहिंजूं ठाहियल टेलीस्कोपूं हिकिड़ियूं प्रोफेशनल टेलीस्कोपूं थी चुकियूं आहिनि माना ऐं पंहिंजी वाखाणी ॻाल्हि कोन थो कयां पर हिकिड़ी कारकरदगी पंहिंजी ॿुधायां त जेके मुंहिंजी शुरू में ठहियल अॼु जी ठहियल में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे त माना हीउ सफ़र अॻिते वञे पियो शइ ईअं ठहंदी वञे पई जीअं एजेंट कंपनी ठाहे थी जेका कंपनी तव्हांखे 3 लख रुपए में ॾींदी आहे उहा सिर्फ़ु 50,000 रुपया ख़र्च माना मुंहिंजो कंपनी जो त अञा घटि ईंदो थो छो त उते त होलसेल में उहो जेको थो माल ठहे बल्क में थो ठहे बहरहाल इहे शयूं आहिनि ऐं उहो टेलीस्कोप जेके दोस्त खे ठाराइणी हुजे ठाहे ॾींदासीं को मसइलो कोन्हे अचे मूं वटि अचनि था दोस्त जाम अचनि था माण्हू दोस्त अचनि था मुशाहिदो कनि था काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि घणा दोस्त वरी जेके आहिनि से थोरो उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां इहे जेके आसमान में जेके शयूं आहिनि जेके तारा जी साईं सां ॻाल्हि कई त इहे जेके तारा ऐं निखट जेके आहिनि या झूटा इहे सदाईं नज़र कोन था अचनि सीज़नली हूंदा आहिनि गर्मियुनि जा हिकिड़ा हूंदा आहिनि सर्दियुनि जा ॿिया हूंदा आहिनि माना जीअं ज़मीन जी रोटेशन आहे
त उन रोटेशन ऐं जेको घुमण जे हिसाब सां त जेको आहे सो हाणे सर्दियुनि में तव्हांखे हींअर जीअं मिसाल साईं ॿुधायो कतियूं नज़र अचनि थियूं जेके पाण कतियूं चऊं था टेड़ियूं नज़र अचनि था तव्हांखे काफ़ी शयूं साइरस तारो नज़र अचे थो या तव्हांखे जेको आहे सो जुपिटर नज़र अचे थो या इहे शयूं नज़र अचनि थियूं गर्मियुनि में वरी इहे कोन हूंदियूं इहे वरी ज़मीन जे उन साइड खां हली वेंदियूं ऐं वरी तव्हांखे ॿियो मंडल नज़र ईंदो तव्हांखे ओराइन या मिल्की वे जी ॿांह जेका उहा नज़र ईंदी या तव्हांखे ॿियूं शयूं नज़र ईंदियूं चंड सिज त सदाईं हूंदा आहिनि चंड सिज बि तव्हां ॾिसी सघो था त अहिड़े हिसाब सां इहे शयूं सीज़नली हूंदियूं जीअं ज़मीन जी रोटेशन आहे उन हिसाब सां हूंदियूं हाणे हींअर मूं जेको आहे हींअर कोशिशि करे जेको EQ माउंट हूंदो आहे टेलीस्कोप जेको EQ माउंट थिए थो उहो EQ माउंट तव्हां जेकॾहिं मार्केट में वठंदो तव्हांखे 60-70 हज़ार रुपए जो मिलंदो छो बि चाइना मां ऐं बक़ाया जेको पाकिस्तान गवर्नमेंट जी जेका प्रोडक्ट आहे ऐं हुनखे प्रोडक्ट चवंदो उहा अञा अलॻि आहे तव्हांखे उहो वञी रख में पवंदो उहो मूं ठाहियो आहे पाण जेको यकीन कोन कंदो त वधि में वधि 2000 ऐं हूअं ई कमु करे थो जीअं उहो ज़रो बि फ़र्क़ु कोन्हे बिल्कुलु इक्वेटर बार्न डोर ट्रेकर मूं ठाहियो आहे बार्न डोर ट्रेकर मूंखे ठाहे ॾियां जेको स्टिल फोटोग्राफी में कमु अचे थो उहो तव्हांखे हुन लाइ ऑटो माउंट खपे ऐं तव्हांखे बार्न डोर ट्रेकर ठाहे ॾियां थो तव्हां हुन सां DSLR लॻाए तव्हां काइनात जा रंगीन फोटो कढी सघो था सिर्फ़ु चंद 100 रुपए में त हाणे एतिरो त कमु इहो असीं कयूं था हाणे हिनखे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे अञा ताईं त को बि दोस्त तयारु कोन थियो जेको इहो मूंखां कमु सिखे या हिन कम खे अॻिते वधाए मुंहिंजी औलाद में उमेद आहे अलाह कंदो इहो कंदो बहरहाल ठीकु आहे मूं जेको पंहिंजो छॾियूं आहिनि ॻाल्हियूं उहे कमु अची वेंदियूं सो इहे आहिनि ॻाल्हियूं त जेको आहे पंहिंजे औलाद खे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे आसपास रहंदड़ माण्हुनि खे कोशिशि करियो त हुननि खे इन शयुनि ते आणियो हुननि खे बजाए अजायो ॿियूं सुठियूं शयूं भले पढ़नि पर साइंसी शयुनि ते राग़ब वधीक करियो असीं हिन मैदान में पोइते न रहूं असीं हुनखे अॻिते करियूं जीअं साईं अमीर साहिब मूंखे एतिरो प्रमोट कयो जीअं साईं अवामी तहरीक वारनि दोस्तनि जाम कयो आहे तमामु घणो मूंखे अॻिते कयो अथनि वठी विया हिते हुते प्रोग्राम करायूं सभु कुझु कयो इहा हुनजी महिरबानी आहे त असांखे ज़रूरत आहे इन कम जी त आउं जेको कमु करियां थो हुन मां ई कमु वठो हुन मां ई फ़ाइदो खणो वधीक हाणे एतिरो कोन था ॻाल्हायूं तव्हां खां जेकॾहिं कुझु पुछिणो हुजे